साईं, समाज में हिकिड़ी ॻाल्हि पई हले कि पाण भगवान श्री झूलेलाल जे प्रसाद जे रूप में मछली खाईंदा आहियूं, त इन ॻाल्हि में केतिरी सच्चाई आहे? बिल्कुल गलत ॻाल्हि आहे। इन करे गलत ॻाल्हि आहे, यदि मछली खाइणी हुजे हा त जेको असां पाण बहिराणो कढूं था उहो बहिराणो न निकिरे हा। भगवान झूलेलाल साईं जेॾीमहिल पंहिंजी बाल लीला कई अथई न, बाल लीला जे माध्यम सां जॾहिं माउ जो खीर न पिया पीअनि त भगवान झूलेलाल साईं पंहिंजे मुख में जल जे जीवन जो दर्शन करायो अथई, दरिया जो दर्शन करायो अथई ऐं पंहिंजे माता खे संकेत ॾिनो अथई कि जल जे जीवन खे तृप्त कयो वञे। असां ॿुधो आहे कि जेको जल जे जीवन खे खाराईंदो आहे उहो कर्ज मुक्त थींदो आहे, ऐं जेको जल जे जीवन खे खाईंदो उनजो छा हाल थींदो? बिल्कुल बि न। इन ॻाल्हि ते पाण बिल्कुल सहमत न आहियूं। कहिड़े बि सिंधीअ खे मत्स्य यानी मछली जो भोजन न करणो खपे। अॼु वर्तमान में असांजो वाहन जेको आहे, एक्टिवा आहे, कार आहे, मोटरसाइकिल आहे, उन समय ते देवताउनि जो जेको वाहन, कंहिंजो बैल हूंदो हुयो, कंहिंजो शेर हूंदो हुयो, ऐं असांजो वाहन भगवान झूलेलाल जो मछली आहे। हाणे सोचो तव्हांजे वाहन खे यानी तव्हांजी एक्टिवा खे, तव्हांजी मोटरसाइकिल खे कोई पत्थर हणे, उहा टुटी पए, तव्हांखे केॾो गुस्सो ईंदो? यदि असां भगवान झूलेलाल जे वाहन खे असां नष्ट कंदासीं त भगवान झूलेलाल असां वटि कीअं ईंदा? पोइ गानो नथा ॻाए सघूं पाण, पल्ले ते आयो मुंहिंजो लाल, सभई चओ जय झूलेलाल। प्लीज़ केर बि सिंधी मत्स्य भोजन न करे, मछली न खाए, प्योर वेजिटेरियन ठही करे रहे, पंहिंजे आहार खे सुठो करे रखे। जय झूलेलाल।